नाज़रीन, दुनिया के ॿियनि ख़ितनि जीअं सिंध में अॼु खां सरावण टेज जो त्योहार मल्हायो पियो वञे। सिंध में हिंदू भाउर हिन त्योहार खे लोक रंगनि में मल्हाईंदा आहिनि। न्याणियूं वर्त रखे पंहिंजे वालिदेन समेत वर जे सिहतयाबी लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि। इन हवाले सां पेश आहे ढोरो नारो खां राशिद कादिर भट्टी जी ही रिपोर्ट। दुनिया के ॿियनि खितनि जीअं सिंध में अॼु तीज जो त्यौहार मल्हायो पियो वञे। सावड़ी त्यौहार में हर त्यौहार की पंहिंजी एक अहमियत रही है, पर तीज जो त्यौहार सभिनि खां धार रहियो आहे। सिंध में हिंदू जाति जा माण्हू हिन त्यौहार के लोक रंगन में मल्हाईंदा आहिनि। हेल सावणी त्यौहार तो शुरू थी चुका आहिनि, पर थर ते सावणी मुंद जूं बरसातूं कोन वठियूं आहिनि। तीज जे त्यौहार जो वसकारे सां गहरो ताल्लुक़ हूंदो आहे। ही त्यौहार नारियुनि जी खुशियुनि में इज़ाफ़ो आणींदो आहे। हिन त्यौहार ते नारियूं विर्त रखी हार सिंगार करे सतूं ठाहे टीजड़ी जा गीत गाईंदियूं आहिनि। तीज जे त्यौहार के शानदार नमूने मल्हाइण ऐं लोक रंगनि जूं सकावती रवायतूं रस्मूं अॼु बि थर में मौजूदु आहिनि। हिन त्यौहार ते नारियूं पंहिंजे पीअरनि जे घरनि में हूंदियूं आहिनि। हिन त्यौहार ते नारियूं पींघ ॿधी पंहिंजे साहेड़ियुनि सां गॾिजी लाॾ मां लुॾंदे मदहोश मस्तीअ में हूंदियूं आहिनि। पंहिंजे पीअरनि जे घर सावणी जा त्यौहार मल्हाईंदड़ नारियूं पंहिंजे महबूब या वर के सारींदे ईअं बि चवंदियूं आहिनि त मोर तो झींगो बोले, मोर बोले बन में, तीजरो तू न आयो ढोला, धूड़ तांजी धन में। राशिद कादिर भट्टी, मेहरान टीवी न्यूज़, ढोरो नारो। सजे सहेल गए पियरिए हूँ पैया बाली इते फिरां तीज सरावण आई मथे क्या नी आयो मजो पीरो अन्ना जी जल हिरकी ताजी आई।